नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। टंडो मोहम्मद ख़ान मां से शेयर कई पिया। टंडो मोहम्मद ख़ान में कोरोना वायरस जा 5 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। अवां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया। टंडो मोहम्मद ख़ान में कोरोना वायरस जा 5 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 291 थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे काज़ी शम्स। जी काज़ी, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, टंडो मोहम्मद ख़ान में जेका नई कोरोना जी आयल जेका लहर शुरू थी आहे उन में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं बि जेको 16 केस ज़ाहिर थिया उन में मुसलसल इज़ाफ़ो थींदो पियो वञे ऐं अॼु बि जेको आहे 5 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। ऐं जेको टंडो मोहम्मद ख़ान ज़िले अंदरि जेको कोरोना वायरस जो जेको अंग आहे सो वधी 291 थी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त टंडो मोहम्मद ख़ान में जेका ज़िले गवर्नमेंट तरफ़ां के बि एहतियाती तदबीरूं जेके आहिनि SOPs जेके ॾिनियूं वियूं आहिनि सिंध गवर्नमेंट तरफ़ां या हुकूमत तरफ़ां उन ते को बि अमल न थी रहियो आहे। ऐं जिते स्टॉप आहिनि या कारोबारी मर्कज़ आहिनि उते माण्हुनि जी पीए रहे थी, जंहिंजे करे ही जेका कोरोना जेका वबा आहे सा ॾींहों ॾींहुं फैलिजी रही आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त टंडो मोहम्मद ख़ान जा जेके सियासी ऐं समाजी जेके माण्हू आहिनि उन्हनि तरफ़ां पिणु जेको ॻणती ज़ाहिर कई थी वञे त हीउ जेको SOP ते अमल न थी रहियो आहे। ऐं हीअ जेका कोरोना जेका वधी रही आहे उन्हनि पाण मुतालबो कयो आहे त हीउ जेको कोरोना जी जेको SOPs आहिनि उन ते अमल कयो वञे त जीअं हिन मुंदी मर्ज़ खां हीअ जेका आवाम आहे सा बची सघे। ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी काज़ी शम्स तफ़सील खां आगाह करण जे लाइ।